चेयरमैन टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन गराफ हाजी तारिक अज़ीज़ बलोच जी सदारत हेठि माली साल 2024-25 जी 3 अरब 14 करोड़ 87,87,161 रुपयनि जी बजट पेश कई वई। उन मौके ते वाइस चेयरमैन ॼाम मोहम्मद जोयो, म्यूनिसिपल कमिश्नर अहमद दियार ऐं ॿिया लाॻापियल ऑफिसर पिणु मौजूद हुआ। फिनांस कमेटी जे चेयरमैन मोहम्मद रफ़ीक जोयो जोखियो काउंसिल जे मेंबरनि खे बजट बाबति आगाह कंदे चयो त तरक़ियाती ख़र्च जे हवाले सां वाटर सप्लाई लाइ 15 करोड़, रोड लाइ 6 करोड़ 25 लख, ड्रेनेज लाइ 8 करोड़ 30 लख, बिल्डिंग जी तामीर लाइ 1 करोड़ रुपया रखिया विया आहिनि। अहिड़ी तरह सां हिन बजट में 30 लख फलाह ऐं बहबूद लाइ, पार्कनि लाइ 4 करोड़ 50 लख रुपया, हलंदड़ तरक़ियाती कमनि लाइ 1 करोड़ 60 लख रुपया ऐं बक़ायाउनि जी अदायगी लाइ 47 करोड़ 50 लख रुपया रखिया विया आहिनि। टाउन चेयरमैन हाजी तारिक अज़ीज़ बलोच चयो त हीअ असांजे टाउन जी ॿी बजट पेश कई वई आहे, जंहिंमें असां आवाम जी अवलियतुनि खे नज़र में रखंदे बहितरीन ऐं बुनियादी सहूलियतूं मुहैया करण जी कोशिश कई आहे, जंहिंमें स्ट्रीट लाइट, सफ़ाई सुथराई, रांदियुनि, पार्क ऐं ॿिया तरक़ियाती कम शामिल आहिनि। उन मौक़े ते शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 71वीं सालगिरह जो केक पिणु काटियो वियो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।